तलार जो 150 घरनि ते ॿधल देह पनीर जे ॻोठ गेहलपुर में बरसात जो बीठल गंदो पानी निकाल नथी सघियो। ॻोठ जा अचवञ जा रस्ता भी पानी हेठि अची विया। मुसलसल पानी बीहण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो, जंहिं करे रहवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा। इन सिलसिले में ॻोठाणनि अर्ज़ मोहम्मद निज़ामाणी ऐं ॿियनि जो चवणु हो त संदन ॻोठ केतिरे वक़्त खां बरसात जे पानी जी लपेट में आहे, पर को बि संदन शाल लहण वारो नाहे। माण्हू बाज़ार में आहिनि, जेको बीमार थिए तो माण्हू त पुल खे 1.5 किलोमीटर खणी पोइ पके ते पुॼाइणो थो पए। ऐं उन खां पोइ जेके मच्छर आहिनि, मच्छर जे करे डेंगी ऐं मलेरिया जेको पकड़ी आहे, उन तमामु माण्हुनि खे हलाक कयो आहे। उन खां सवाइ जेको हिते असां वटि न रोड आहे न रस्तो आहे, सिर्फ़ु वाइदा कया वञनि था, बाक़ी का बि सहूलियत जेकी असां नथी ॾिनी वञे। और मातरी जे PPMPA बशीर हाली पोटे MPA तंजीरा कमरानी MNA मीर गुलाम अली टालपुर खां मुताबिक़ त खुदारा उन जे ॻोठ गेलपुर मां पानी निकाल कराए उन जा जायज़ मसला हल कराया वञनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।